ठीक है नहीं इन खां अॻु में जेको सो 6 महीना कंहिं साल जे क़रीब हिकिड़ो हिते बनी जो मसइलो थियो चौधरी हसन चीमे करायो पुलिस जे ज़ोर ते असांजा ॿार बचा जेको खे दलील कयो उन ख़्वार कयो अॼु कल्ह वरी असांजो सौटो जेको मसइलो थियो आहे असांजे बनी जो उन ते असां ते FIR दाख़िल थी आहे 3 माण्हुनि ते असां सां ज़ुल्म थियो आहे असीं पूरे ॻोठ जा माण्हू हिते क़ैद थिया वेठा आहियूं चारों तरफ़ पुलिस आहे असांखे बराए महिरबानी असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे महिरबानी करे हीउ चीमूं असां सां ज़्यादती पियो करे असांजा ॿार बचनि समेत असीं हिते क़ैद आहियूं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे असांजी गवर्नमेंट जा इहा अपील आहे इंसाफ़ कयो वञे असांखे ज़्यादती कई असन चीमे असांजो पाणी ज़ोरी वारी पाणी जो वारो असांजो हो असांजो ज़ोरी फटो अची हलाई ऐं ज़बरदस्ती कई पुलिस वठी आई 2 गाॾियूं पुलिस जूं ऐं असांजा ग़रीब माण्हू ॿाहिरि निकिरी भॼी विया तंहिंखां पोइ असांजे 4 छोकिरा आया ऐं उन सां उन जेको सो अची उनखे पुलिस वारनि खे थोरी दबदबा कई ऐं इनखे ॿाहिरि कढियो असांजा ॿार बचा हुआ उते पाणी ते उते कपिड़ा धोइण ते उनखे ज़लील कयो ऐं उनजे वजह सां सो उनखे जेको सो पुलिस खे ॿाहिरि कढियो पुलिस जी 2 गाॾियूं असांजे ॿारनि खे बि थोरो ज़लील कनि उन जी तंग कनि दबदबा कनि त असीं आखे ॿधंदासीं या FIR कढींदासीं फटे जो वारो असांजो ऐं पाणी चीमूं ज़ोरी ज़बरदस्ती पंहिंजी ॿनीअ में हलायो ऐं इन वजह सां असां ते वरी FIR वरी असां ते दाख़िल कयूं 15 माण्हुनि ते ऐं ज़ुल्म बि असां सां ऐं जेको सो बनी वारो बनीअ जो असांजो ऐं मसइलो इहो ई मसइलो हिन खां अॻु में हुन जेके कब्ज़ा कया आहिनि हाणे हू एतिरो बाअसर थी बजट खे जेका गवर्नमेंट जी बजट हुनखे यूटिलाइज़ कंदे असांजो ज़ाती जेके सर्वे बनियूं आहिनि उन्हनि ते कब्ज़ा करे पियो ऐं हिते जे माण्हुनि खे एॾो तंग करे पियो कल्ह जेका हुन हिकिड़ी किराएदार माण्हुनि खे झले करे हुनजा मथां फाड़े हिकिड़ी FIR असां ते कूड़ी दाख़िल कराई आहे तव्हांजे इल्म में इहा शइ हुजणु घुरिजे त असांखे कुझु हिते अहिड़ा माण्हू बि हुननि नॉमिनेट कराया आहिनि FIR जे अंदरि जेके यकीननि गवर्नमेंट जॉब यानी कि प्राइवेट उन सां गॾोगॾु गवर्नमेंट जा पैगुंबरी पेशे सां वाबस्ता आहिनि हू हिकिड़ा उस्ताद आहिनि ड्यूटी कनि था महज़ूब तरीक़े सां हुन ते हिकिड़ियूं कूड़ियूं FIR दाख़िल करायूं वियूं आहिनि ऐं कल्ह खां पोइ हिते असांजा जेके मिसकीन ग़रीब माण्हू जेको हिते असां वटि पीअण जो वॾो मसइलो आहे पाणी जो हितां वञनि था जॾहिं पाणी भरण त उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे हू हिरासमेंट ॾिए थो तकलीफ़ परेशानी ऐं मुख़्तलिफ़ किराएदार जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे सो चंद टका ॾेई चंद पैसा ॾेई माण्हुनि खे तंग करे थो माण्हुनि जा रस्ता बंदि करे छॾिया अथनि हक़ीक़त में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे कलोही खां नाज़रीन असीं ख़बर ॾींदा रहूं त कलोही खोसकी लॻ शादीलाल में ॻोठ ॿुढो जूणे जंहिंमें ॻोठनि जे सवे माण्हुनि अबलू जूणे जो सलीम जूणे जो सजाद जूणे जो ऐं ॿियनि जूणे जा बिरादरनि जे वॾेरे जे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ऐं पुलिस जे ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एतिजाजी मुज़ाहिरो कयो उन सिलसिले में ॿियनि जूणे जे बिरादरीनि ऐं ॿियनि जे अॻुवाणी बासरम वॾेरे एसन चीमिया ऐं खोसकी पुलिस जे ख़िलाफ़ एतिजाजी मुज़ाहिरो कयो उन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 50 साल क़दीम ॻोठ ॿुधो जूणे जंहिंमें वेठल आहियूं असां जूं अबनि ॾाॾनि खां वठी पंहिंजूं ज़मीनूं आबाद आहिनि गुज़िरियल 1 साल खां वठी इलाइक़े जा बासर वॾेरो टाउन कमेटी खोसकी जे चेयरमैन बिलावल एसन चीमिया जो पीउ चौधरी एसन चीमिया गुज़िरियल कुझु महीननि खां असांखे अबनि ॾाॾनि जी सर्वी ज़मीन जा कूड़ा खाता ठाराए ज़मीन ते कब्ज़ो करे असां ज़मीन खे खपराए जी कोशिश में उन सिलसिले में ॻोठाणनि एतिजाज कंदे दाईंदे चयो त असां ते कूड़ा केस दाख़िल कराए ॾींहों ॾींहुं असांखे तंग कयो पियो वञे ऐं ईसन चीमा असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञे ॻोठाणनि आला इख़्तियारनि मसवारनि खे पुरज़ोर अपील कई त असां सां इंसाफ़ कयो वञे न त ॿी सूरत में एतिजाज जो दाइरो वधायो वेंदो रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन SR न्यूज़ कलोई वधीक मालूमात लाइ विज़िट कंदा फेसबुक पेज SR